वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि तमाम वबरकातुहू। आयल जमात, तमाम खुलफा जीलान जमात, खुसूसन चीफ खलीफा जीलान जमात हाजी सखी मोहम्मद कादरी साहब, खुसूसन इन मजलिस पाक जा रूह रवां सैयद बचल शाह कादरी, सैयद मीर मोहम्मद शाह कादरी जेके मिठी थर चैनल जा व्यवस्थापक आहिनि, हज़रत अल्लामा मौलाना बिलाल अहमद कादरी साहब, तमाम जमात खुलफा ऐं वाक़े जेके जमात आयल आहिनि सभिनी खे मुबारक हुजे तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी सैयद मरहूम साले शाह जे 40 जी फातिहा में शिरकत कई। असां भी शिरकत कई, अवां भी शिरकत कई। रब तबारक व ताला पंहिंजे महबूबनि जे सदक़े सां ईद मिलादुन नबी जी पुरबहार घड़ियनि जे सदक़े वसीले सां असांजी हाज़िरी खे क़बूल फ़रमाए, अवां जी हाज़िरी खे बि क़बूल फ़रमाए ऐं साईं मरहूम साले शाह जी तुरबत पाक मथे रहम करम जा मींहुं वसाए ऐं अल्लाह तबारक व ताला मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं असां तमामनि जी हाज़िरी खे क़बूल फ़रमाए। असां ज़्यादा बयान कोन कंदासूं छो त मौलूदी जमात भी आहिनि, टाइम भी काफ़ी थी चुकियो आहे। मौलवी साहब बिलाल अहमद साहब भी काफ़ी अवां खे नसीहत सुणाईंदा ऐं अवां जी ख़िदमत में बस चंद अशार सिंधी ज़बान में प्यारे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में, ईद मिलादुन नबी जी शान में चंद अशार उर्दू में। उनखां बाद में बस मौलवी साहब बयान कंदा, मौलवी साहब लियाकत अली साहब भी आहिनि जेके भी बयान कंदा और इंशाअल्लाह मजलिस मुख़्तसर थींदी। उनखां बाद में चंद घंटों भर मौलूद शरीफ जो भी ज़िक्र थींदो। अल्लाह तबारक व ताला सब जे असांजे हिन ज़िक्र ख़ैर के पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। आई है दुनिया में जब जब ईद मिलाद रसूल, आई है दुनिया में जब जब ईद मिलाद रसूल, खोई है दुनिया का सब गम ईद मिलाद रसूल। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल, निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल, सिवाय इबलीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे। माशाअल्लाह ईद मिलादुन नबी जी मुबारक निस्बत सां ऐं मरहूम सैयद साले शाह जे 40 जी निस्बत सां असां हिते हाज़िर थियासूं। रब तबारक व ताला असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। माशाअल्लाह हींअर मजलिस में पां कम माण्हू वेठा आहियूं, इन खां मान में काफ़ी असांजो जॾहिं भत जो सिस्टम हलियो त उन टाइम काफ़ी जमात ज़्यादा हुई, पर अल्लाह तबारक व ताला उन जे सफ़र के भी कामयाब फरमाए, छो त हिकिड़े आले रसूल जे दरबार में अची हू भत खाई विया, लंगर खाई विया। अल्लाह उन जी उम्र में ऐं उन जे सफ़र में अचण वञण सभिनी खे क़बूल फरमाए। रब तबारक व ताला असांजे हिन हाज़िरी खे क़बूल फरमाए ऐं सोणे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में चंद अशार उन सां बाद में हिकिड़ो मरतबा मोहब्बत सां सलाह सगुरी पेश करियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातुम व सलामुन अलैका या रसूल अल्लाह, सलातुम व सलामुन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पीरी पाक जाओ मके जे शहर में, पीरी पाक जाओ मके जे शहर में, बीबी आमिना के आयो सादिसन में, जमण साण सुहिणो पियो सजदे सुखन में, जमण साण सुहिणो पियो सजदे सुखन में, बीबी आमिना के आयो सादिसन में, बेशक आयो बाग बेहश्तन जो मुल्क अरब में, भलो भाग उम्मत जो थी रौनक चमन में, नबी पाक सुहिणो एड़ो गुल न गुलन में, नबी पाक सुहिणो एड़ो गुल न गुलन में, बीबी आमिना के आयो सादिसन में, खुदा जो महबूब मुख्तार जाओ, मनन ए जिनन जो थी महदार जाओ, मलाइक थिया मुश्ताक हुरन हार सिंगारियो, मलाइक थिया मुश्ताक हुरन हार सिंगारियो,
ॾिसण में नबीयनि जो महदार अजमीर जो नबीयनि जो महदार अजमीर जो खुदा जे करम सां थी सरदार आयो समूचे तो सिकमा सुहिणा गीत गायो समूचे तो सिकमा सुहिणा गीत गायो बीबी आमिना के आयो सां ॾिसण में मोहम्मद जो घटियों घुमा अल्लाह अल्लाह मदीने जो घटियों घुमा अल्लाह अल्लाह मोहम्मद जो रोज़ो ॾिसां अल्लाह अल्लाह वाह सदके वञा उन्हे आशिकनि मथां जेको अॼु बि मदीने पाक जी गलियनि में सुहिणे नबी जे रोज़े जा दीदार करे रहिया आहिनि अल्लाह तबारक व ताला हिन बाबरकत मजलिस जे सदके वसीले सां ऐं सुहिणे सैयद साले शाह जी तुरबत पाक जे वसीले सां अल्लाह सभिनी मोमिन मुसलमाननि खे मदीने तैयबा जी हाज़िरी नसीब फरमाए जिसे चाहा दर पे बुला लिया जिसे चाहा दर पे बुला लिया जिसे चाहा अपना बना लिया ये बड़े करम के फैसले हैं ये बड़े नसीब की बात है सोहना महबूब जेके घुरायन सोहना महबूब जेके पंहिंजो पसंदीदा करे पंहिंजे दरबार में घुरायन अल्लाह तबारक व ताला उन्हीं के पंहिंजी दरबार में घुराए छॾे थो अॼु हिन दरबार में अचण कोई असांजे वस जी ॻाल्हि कोन्हे केतिरा किलोमीटर काफ़ी जो इन नैयर इलाके में मुझो ज्यादा अचण कोन थियो बस ही करम हिन सैयद बचल शाह कादरी जा बस कादरी निस्बत बाकी सैयद तमाम घणा वेठा आहिनि जाम सैयद वेठा आहिनि पर निस्बत ऐं मोहब्बत हिन सैयद सगोरे जी जे पंहिंजे वालिद साहब सैयद साले शाह जो राति जो 1 वजे इंतकाल थियो दुनिया सां लाॾाणो थियो दरवेश पियालो पीतो उन टाइम सैयद सगोरे राति जे टाइम 1 वजे असांखे यादि कया जॾहिं यादि कया तॾहिं असांजो फर्ज़ बने थो त असें बि कादरी फ़क़ीर आहियूं असें बि कादरी जे दर मथे विकियल आहियूं मौला सैयद सगोरे असांखे यादि करे छॾिया त असांजो फर्ज़ बने थो ऐं मौल साहब बिलाल अहमद कादरी साहब जो फर्ज़ बने थो त असें वञी सैयद सगोरे जी जनाज़े जी नमाज़ जे अंदरि शिरकत कयूं सैयद साहब जी यादगिरी ऐं उन ओॾा असांजे मुर्शिद सैयद पीर कामिल ताज हुसैन सां जीलानी जी निगाह विलायत सां असां सुबह फजर खां बाद सां असां सफ़र शुरू कयो ऐं नैयर जे इलाके में अची सैयद सालेह शाह जी नमाज़ जनाज़ा में शिरकत कई ऐं मरहूम सैयद साहब जे जनाज़े कब्रिस्तान मथे बि हाज़िर थियासीं अल्लाह तबारक व ताला मरहूम खे जन्नत नसीब फरमाए ऐं मरहूम जे सदके वसीले सां असां तमाम हाज़िर जमात जा गुनाह कबीरा सगीरा माफ़ फरमाए छो त सैयद जेके आले रसूल आहिनि नबी जा जेके बचड़ा आहिनि नबी जे जेके घर वारा आहिनि उन्हीं जे दर मथे अचण हिकिड़ो वसीलो आहे ऐं वसीलो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला ऐं ईमान वारो अल्लाह खां डिजो ऐं रब तक पहुचण जे लाइ अल्लाह जे वलियनि जो वसीलो तलाश करियो असें वसीले वारा आहियूं असें वसीलो तलाश कयूं था असें अची हिन दरवेश जी दरबार में या असांजा जेके बि बुज़ुर्ग आहिनि इन्हीं बुजुर्गनि जी दरबार में अची वसीलो पेश कयूं था वसीले जे सदके वसीले सां असांजा बेड़ा पार थी वेंदा ज्यादा वक़्तु कोन वठां थो छो त मूं त न त तकरीर जे लाइ आयत को पेश कई मज़मून पेश कयो छो त वक़्तु ज्यादा असांखे मतिलबु कोन हिते गुज़ारनि छो त मौलूदी जमात मौलूद बि पेश कंदा ऐं इंशाअल्लाह हिन बुज़ुर्ग जी दरबार में असांजी बसि हाज़िरी क़बूल थिए हिकिड़ो उर्दू ज़बान में ऐं अशार मतिलबु ज़्यादा तर्ज़ में कोन्हे सिर्फ़ु मुख़्तसर अंदाज़ में सोहणे महबूब जी शान जा अशार जेके आहिनि उहे पेश करी बसि अवां सां जुदा थी वञा इंशाअल्लाह मौल साहब बिलाल अहमद साहब बि अवां जे साम्हूं कुझु नसीहत पेश कंदा ज़र्रे ज़र्रे पे हुस्नो जमाल आ गया ज़र्रे ज़र्रे पे हुस्नो जमाल आ गया जग में जब नबी का लाल आ गया ज़र्रे ज़र्रे पे हुस्नो जमाल आ गया जग में जब आमिना का लाल आ गया भूल थी हुई जग में जब आमिना का लाल आ गया सुहणे महबूब जो जलवो थियो हिन दुनिया में सजी दुनिया रोशन थी वई दुनिया मथा दुख जा जेके डोरा पहवा दूर थी विया
ए सोहणे महबूब जे कदमन जी बरकत हुई अज असें सोहणे महबूब जा उम्मती आहियूं ऐं असां खां माद जेके नबी सगोरा हुआ उ नबी सगोरा सिकंदे सिकंदे हलिया विया सिकंदा कंहिंजे लाइ विया ते सिकिया बस इन हिसाब सां ते मौला असांखे नबी जी उम्मत में पैदा कर उन्हीं जी तमन्ना हुई नबी सगोरा वन वटि का कमी कोन हुई पर उन जे दिल में सिक हुई मौला असांखे सोहणे महबूब जा उम्मती बना अज असें असांजी क़िस्मत में जेतिरो नाज़ कयूं कम आहे छो त असें नबी जा गुनहगार उम्मती आहियूं अल्लाह तबारक व ताला असां हिन गुनहगार उम्मतन जी हाज़िरी के क़बूल फरमाए सैयद बचल शाह जे जेके दावत मथे आयासीं असां सभिनी जी हाज़िरी के क़बूल फरमाए सैयद साहब जे 40 जी बरकत सां असां सभिनी जी हाज़िरी के क़बूल फरमाए आई है दुनिया में जब जब ईद मिलाद रसूल खोई है दुनिया का सब गम ईद मिलाद रसूल हिकिड़े बच्चे हींअर पढ़ियो पे आमिना जो लाल जने हिन दुनिया में आयो लखें लख मुबारक अमर आमिना के लखें लख मुबारक अमर आमिना के जाओ जे मोहम्मद मिठे मुस्तफ़ा के माशाअल्लाह अज नवी तारीख़ आहे सुबुह जी 10 रात 11 रात पीरान पी दस्तगीर जी ऐं 12 रात वरी सोहणे आका मदीने वारे साईं मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जी रात आहे ईद मिलादुन नबी जी रात ऐं ॾींहुं हूंदो उन ॾींहुं पूरे इलाके में पूरी दुनिया के अल्लाह जगमग करे छड़ियो आहे अवे पंहिंजे घरनि के रोशन कर जा मुनव्वर कर जा ही कुमकुमा लाइटों लगाए जा घर में खुशबू लगाए जा इंशाअल्लाह प्यारे महबूब जी मोहब्बत में जेतिरो भी असें ख़र्च कंदासीं असांजो क़बूल थींदो ऐं ईद मिलाद नबी जूं बरकतूं असांजे घरनि में नाज़िल थींदियूं माशाअल्लाह अल्लाह सभिनी जी हाज़िरी के क़बूल फरमाए आमीन अस्सलाम वालेकुम।